पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप्स पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो त हाणे मां तव्हांखे पोइ किस्त में दोस्तो कल्ह ई ॿुधाए छॾियो त रुंडो ऐं जाबर वारा हिकु थी वेंदा मक़सद जे करे, ऐं जॾहिं हिकु थी वेंदा त पोइ सांवल खे ॾुखिया पइजी वेंदा। तव्हां ॾिठो ईअं थियो, जाबर ऐं रुंडे वारा इहे सभु हिकु थी विया हसीना जे चवण ते। हाणे ही शामिर जो ढींगो ढेरी कंदा ऐं इन जो इल्ज़ाम हैदर ते लॻंदो, यानी ही पंहिंजी पूरी कोशिशि कंदा त ईअं कयूं ऐं हिकु चकर थी वक़्ती तौर ते कामयाबु थींदा। बाद में दोस्तो इन्हनि जी नाकामी मुक़दर बणिजी वेंदी, छो त कूड़ हूंदो आहे, सच हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां ही वरी गेम खेॾण वारा आहिनि। गेम या पोइ बाद में इन्हनि जे कंध पवंदी, वक़्ती तौर ई कामयाबु थींदा। छो त जॾहिं बार सां चाकर खान जे साम्हूं इहा ॻाल्हि ईंदी त रुंडे वारा चवंदा त असां अखियुनि सां ॾिठो, हिन ज़ाहिर पिया आहियो या फलाणे कयो या हीअं। मतिलबु हीअ फ़िलहालु उते ते ॻाल्हि न वेंदी। अगरि ईअं त पोइ चाकर खान खे शक पइजी वेंदो त रुंडे वारा हर चकर गवाह कीअं बणिजनि था। बहरहाल ही वरी गेम खेॾण वारा आहिनि। वीडियो पुॼाणी ते शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।